ॿुध अॼु खां वठी जे पुलिस जो माल पकड़ियो तोड़े ख़ैर न हूंदो छो जो मुंहिंजो नालो हाकिम खान आहे इन पूरे तरह में असांजी हुकूमत हलंदी आहे हाकिम खान ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी ॿीहर अहिड़ी ग़लती कजा बि न ऐं हा सूबेदार राणा उन छोरे बादल जे मथां अहिड़ा त केस हण जो सॼी ज़िंदगी जेल में गुज़ारे बादल तव्हांखे किथे बि नज़र न ईंदो जंहिं ॾींहुं न मुंहिंजे रुख चढ़ी वियो उनखे जेल न पर मथे ख़तम फिनिश इते ई रख सूबेदार राणा उहो ई कमु ॾेखार ठीकु आहे जाबर खान मां हाणे हलां थो ही मां छा कयो मां हिकु बेगुनाह खे मारियो बादल जो त वॾो ज़ुल्म करे छॾियो वॾो ज़ुल्म अदा जाबर खान खुशखबरी आहे वरी कहिड़ी ख़ुशख़बरी खणी आयो आहे हाकिम खान अदा जाबर खान जेको असांजो माल पुलिस पकड़ो वो लाला डान न पकड़ायो पर कंहिं पकड़ायो वो माल असांजो सिकंदर पकड़ायो हुयो ऐं इल्ज़ाम लाला डोन जे मथां लॻायो वियो छा सिकंदर असांजो माल पकड़ायो हा दा अॼु सिकंदर ऐं बादल खे मां गॾु ॾिठो आहे अदा साईं मां त तव्हांखे चवंदो हुअमि त इहे बादल ऐं सिकंदर जी चाल आहे असांखे वेलाणी पर तव्हां ॿुधंदा ई न हुयो सुल्तान खान कर फोन लाला डॉन ॾे त अॼु ई पहुची वञे ऐं सिकंदर ऐं बादल जो अहिड़ो तशर कंदासीं जो तौबा तौबा करे ॻोठ भॼी वेंदा ऐं शहर अचण जी ज़रूरत ई न कंदा जी अदा साईं मां हाणे ई फोन कयांसि यार लाला डॉन यार कंदर सां ॾाढी वॾी रांदि खेॾी वियो आहे जाबर खान तूं परेशान न थी असां ॿई मिली करे उनजो पलांद वठंदासीं जाबर खान ही सॼो कमु इन छोरीअ आहे ऐं उहा सीआईडी इंस्पेक्टर आहे यार जाबर खान उनजा ॿ दोस्त बि आहिनि जेके होटल ते कमु कंदा आहिनि वञो इन छोरी ऐं कंदर जे ॿिन्हिनि दोस्तनि खे खंभे खणी अचो ठीकु आहे जाबर खान जाबर खान हीअ अथई छोकिरी जंहिंजे करे असांजो हेॾो नुक़सानु थियो आहे तूं ऐं उहा इंस्पेक्टर जंहिं असांजो माल पकड़ायो आहे अॼु ॾिसूं था त तुंहिंजी पुलिस असांजे ज़ुल्म खां तोखे कीअं थी बचाए या इहे ॿई आशिक अॼु तोखे बचाइण था अचनि
जाबर खान हिन जा ॿई आशिक हिते आया ॿई मारिया वेंदा ईअं ई थींदो राणा राणा तूं हिते तो बि हिननि सां गॾु हे पाए तव्हांखे तव्हांजे करे असांजी पुलिस बदनाम आहे तव्हां कुझु पैसनि जे लालच में अची करे पंहिंजे ईमान खे विकामे छॾियो आहे तव्हां हिन वर्दी जे लाइक़ ई न आहियो बस घणी बक बक कई थई वधीक को लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ अदा सुल्तान खान हिन छोरी जे करे बादल तो ते हथ खयो आदा साईं हिन छोरी जे करे पोइ छा थो चईं सुल्तान खान अदा साईं अॼु ख़ुशीअ जो मौक़ो आहे इहा छोरी असांखे नचंदी ज़रूर नचंदी नच न मां तव्हां जॻह कोन नचंदसि जे तूं न नचंदीअ त मां इन्हनि खे मारे छॾींदुसि न सनम तूं हिन जॻह न नचंदीअ भली ही ज़ालिम असांखे मारे छॾनि हे ज़ालिम मुर्स मुर्स जो मट हूंदो अथई और तुंहिंजा मंदा असांखे मार मां नचंदसि नच सुणो आही सुठो आही मिठो आही केॾो न सुणो आही केॾो न सुठो आही प्यार कया थी तोसां तूं मूंखे मिठो आही केॾो न
राणा तू पुलिस जे क़ाबिल ई न आहे। ही वर्दी तव्हां खे सरकार ॾिनी आहे अवाम जी ख़िदमत लाइ। तव्हां वरी जाबिर ख़ान जी गुलामी था कयो। सॉरी, आइंदा अहिड़ी ग़लती न थींदी सर। तू जहिड़ो अफ़सर माफ़ी जे लाइक़ ई कोन्हे। बोल। जी सर। राणा टोपी लाए। भज पंहिंजी जिंदगी बचाए अॼु। राणा तू घणा ॾींहं मौज मस्ती कई। भरे जी कलमूं। तू जहिड़े रिश्वतखोरनि जो इहो ई हाल थींदो। अचो मुंहिंजे पोयां। सुल्तान खान बस। सिकंदर कर खूनियो न सिकंदर न इनके कानून सजा ॾींदो। तोखे चयो हो न त तुंहिंजे ज़ुल्मनि जो ख़ात्मो हिकु ॾींहुं ज़रूर कंदुसि ज़रूर। हिनखे थाणे ते वठी हलो। तव्हां अचो मूं सां। तव्हांखे डीएसपी साहब घुरायो आहे। तव्हां चारई दोस्त
पुलिस जे क़ाबिल आहियो ऐं तव्हांखे अपॉइंटमेंट कयो वियो आहे सुबुह जो तव्हां ड्यूटी अटेंड कंदा। यस सर।